अस्सलाम वालेकुम नाज़रीन, हॉटशी प्रोग्राम में भली कार। मैं तव्हांजी मेज़बान सबीन मेमण। नाज़रीन, हॉटशी प्रोग्राम में ॻाल्हि कंदासीं सिंध जी सियासत, सिंध जी राजधानी कराची जी सियासत जे हवाले सां, जंहिंमें हिकु दफ़ो ॿीहर पीपल्स पार्टी ऐं MQM हिक ॿिए जे आम्हूं साम्हूं ईंदे नज़र अचनि थियूं। ॻाल्हि कंदासीं MQM जे ख़ालिद मक़बूल सिद्दीकी जे बयान जे हवाले सां, जंहिंमें हुन मुल्क में तक़सीम या विरासत जो इल्ज़ाम शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टे ते हयो आहे, जंहिं ते पीपल्स पार्टी या सिंध सरकार ॾमिरजी पई। इन हवाले सां अॼु जेका शर्जील नाम मेमण ऐं नासिर शाह प्रेस कॉन्फ्रेंस कंदे MQM ते छिती तनक़ीद कई। शर्जील नाम मेमण ऐं नासिर शाह जो चवणु हो त MQM हमेशह नफ़रत जी सियासत कंदी रही आहे। MQM हमेशह नफ़रत जी सियासत खे हलाईंदी रही आहे। अॼु बि MQM इहो साबित कयो त हूअ नफ़रत जी सियासत ते हली रही आहे। MQM अॼु बि लंडन जे इशारे ते हली रही आहे, लंडन वारी सियासत करे रही आहे। पीपल्स पार्टी जे वज़ीरनि पारां मुतालबो कयो वियो त फौरी तौर MQM या ख़ालिद मक़बूल सिद्दीकी न सिर्फ़ शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टे जे ख़िलाफ़ जेको बयान ॾिनो आहे उन ते माफ़ी वठे, बल्कि उन्हनि इल्ज़ाम हणंदे इहो पिणु चयो त बल्दिया सान्हे जा जेके ज़िम्मेवार आहिनि अॼु उहे पिणु विरासत जूं ॻाल्हियूं करे रहिया आहिनि। MQM माज़ी में उन्हनि जो चवणु हो त KMC में जेके मुलाज़िम हुआ उहे टारगेट किलर्स हुआ। हथियारनि खे फ़रोग़ ॾियण में MQM पाकिस्तान पंहिंजो किरदारु अदा कयो ऐं गॾोगॾु गवर्नर सिंध कामरान टिसोरी खां इस्तीफ़ा जो मुतालबो पिणु कयो वियो आहे। इन ई ते ॿिनि महिमाननि मूंखे पंहिंजो मौक़िफ़ ॾियण लाइ जॉइन कयो आहे। जंहिंजो तारीफ़ कराईंदी पीपल्स पार्टी जो मौक़िफ़ ॾियण जे लाइ नईम अवान साहब मूंखे जॉइन कयो आहे। नईम साहब वेलकम कहती हूँ, आपने प्रोग्राम में ज्वाइन किया। जॾहिं त MQM पाकिस्तान जो मौक़िफ़ ॾियण जे लाइ राशिद खिलजी साहब मूंसां गॾु आहिनि प्रोग्राम में। राशिद साहब, आपको भी वेलकम कहती हूँ, आपने प्रोग्राम में ज्वाइन किया। राशिद साहब, एक दफ़ा फिर हम देख रहे हैं कि वही नफरत की सियासत, एक दूसरे पे इल्जामबाजी की सियासत जो है वो हमें कराची में नजर आ रही है। क्या कहिएगा, आज जो सिंध की राजधानी में जो प्रेस कॉन्फ्रेंस की शर्जील नाम मेमण और नासिर शाह साहब ने, उन्होंने भरपूर किस्म के माजी से लेकर अब तक जो MQM पाकिस्तान का किट्ठा चिट्ठा था उन्होंने पूरा खोल दिया कि किस तरह MQM पाकिस्तान हमेशा नफरत की सियासत करती आई है और अभी भी उसी पर गामजन है। जी खिलजी साहब। बुनियादी तौर के ऊपर एक तारीखी बात है, इधर हम उधर तुम का जो नारा लगा और जो 1971 के अंदर जो तकसीम हुई पाकिस्तान की, उस टाइम जो भी सूरत हाल थी वो सबके सामने है। अब उस चीज को प्रेफरेंस को कोड करके उसके चाय की प्याली में तूफान उठाने के मुतरादिफ है जो कुछ पीपल्स पार्टी के रहनुमा ने कहा, वो इस चीज का जवाब दें। अपने बजट बुकों के हिसाब से पिछले कितने टैक्स उन्होंने अर्बन एरिया से कलेक्ट किए, उस हिसाब से कितनी उन्होंने यहाँ डेवलपमेंट के लिए फंड रिलीज किए। जो नौकरियां हासिल नहीं लाखों दी गई थी, उन नौकरियों को जब हाई कोर्ट से कैंसिल किया गया और उस हवाले से ये सिंध के लोगों की कामयाबी है, सिंध के आम आदमी की कामयाबी है कि जो लोग पैसे दे के नौकरियां ले लेते थे, अब उनके सामने एक आगे और आने वाले दिनों में जब जाली डोमिसाइल का मसला आ जाएगा तो मैं समझता हूँ उसके बाद मजीद इन्हें मिलते लगेंगी। तो पीपल्स पार्टी बजाय इसके इधर उधर की बात नहीं करे, ये बताए कि उसने इस 15 वर्षों में जिसके अंदर वो बिला शराकत वगैरह सिंध में हर सिया और सफेद के मालिक थे, उन्होंने क्या किया, समेत हर मिनट के ये जो अपने जाली इदारे बनाए हुए हैं जिनको आप सो कॉल्ड एक स्टेटस डिक्लेयर करते हैं, उसकी तमाम तस्वीरें उसके लिए हम एविडेंस लेके आ रहे हैं, वो भी हम पब्लिक करेंगे कि किस तरीके से आपने अपने आपका मेरिट बनाया हुआ है। वो मेरिट को ये भी हकीकत एतराफ करनी चाहिए कि उन्होंने जो 15 साल में सिंध के शहरी इलाकों में ये मजालिम सिंध के शहरी इलाकों के साथ। राशिद साहब, स्टे ऑर्डर के जरिए जो नौकरियों पर पाबंदी लगी है वो भी MQM पाकिस्तान की जानिब से लगी है। आप नहीं समझते कि MQM पाकिस्तान जमात इस्लामी की तरह हमेशा उन्होंने कराची पे सियासत की है? क्या सिर्फ कराची एक सिंध का हिस्सा नहीं है? कराची सिंध का शहर नहीं है? कराची सिंध में नहीं है? देखिए सबीन, बात यह है कि सिंध के अंदर और पूरे पाकिस्तान में सर्विसेज रूल हैं जो पाकिस्तान की अदालतों ने नहीं बनाए, ब्यूरोक्रेसी ने बनाए, वो पार्लियामान ने तय किए हैं, वो सर्विस रूल पार्लियामान के बनाए हुए हैं। उन सर्विसेज रूल में है कि ग्रेड 1 से 15 तक लोकल लोगों को आपको नौकरी देनी है, लेकिन आप ग्रेड 1 से 4 के ऊपर भी जाली
बना के लोगों को भर्ती करते हैं और ये दावा करते हैं। आप जरा तजिया तो करेंगे कि किस शहर के कितने लोगों को नौकरी दी है, कितने लोगों ने डबल डोमिसाइल बना रखे हैं, स्टेटस लिखवाएं, पूरा आपके पास। ठीक, खिलजी साहब मेरे साथ नईम अवान साहब भी हैं, पीपल्स पार्टी से इनका ताल्लुक है। मैं चाहूंगी कि आप किसी ऐसी जगह पर जाकर बात करें जहां सिग्नल प्रॉब्लम ना हो, लाइन पर ही रहिएगा। नईम साहब का भी इस पे जो है वो तज्जिया ले लेते हैं। नईम साहब बहुत शुक्रिया, आपने प्रोग्राम में ज्वाइन किया, गुफ्तगू आपने सुनी। आज जो है वो बड़ा तीखा लहजा हमें नजर आया। पीपल्स पार्टी के जो वज़रा हैं, सिंध हुकूमत ने जो अपना मौक़िफ़ दिया है MQM पाकिस्तान का के स्टेटमेंट के रद्द-ए-अमल में जो स्टेटमेंट दी है, मुस्तफ़ी होने की भी उन्होंने बात की है। उन्होंने माजी से लेकर अब तक जो चीजें MQM पाकिस्तान के खाते में थी उन्होंने सारा उसको रिपीट किया और कहा कि अभी भी MQM पाकिस्तान नफरत की ही सियासत पर गामजन है। जी नईम साहब, जी नईम अमान साहब। सबीन जी मेरी आवाज आपको आ रही है? जी बिल्कुल आवाज आ रही है आपकी। अच्छा देखिए सबीन, बात ये है कि पाकिस्तान अंदर ना करूं कराची, क्योंकि पाकिस्तान का और सिंध का जो है, अगर मेरे हिसाब से सिंध का जो है वो कैपिटल भी और है भी कैपिटल। जी अब बात सिंध के अंदर अगर बात करूं तो लाजमी सी बात है, सिंध के अंदर अगर 60% दही लाके ना 40% शहरी लाके कहीं चोरी हो जाए ना, तो बात ये है कि आवाम को पहले पता लगता है, पुलिस को बाद में पता लगता है। ये कमाल पार्टी है पाकिस्तान जो है वो MQM के नाम जो है वो इंजन जो है वो चेंज हो गया और बुगियां सारी पुरानी हैं। देखिए हमने तो सिर्फ एक मौक़िफ़ रखा है और हमने ये नहीं कहा क्या खुदा ना खास्ता कि जो MQM है वो टारगेट किलर जमात है, तो सबको पता है एक माफिया है, बत्ता माफिया, पर्ची माफिया, कब्जा माफिया, और जो माफिया इनके अंदर मौजूद है अभी तक इनकी सोच वही MQM से जुड़ी हुई है। और मेरा माफिया आप लोग हैं, यहाँ सपोर्ट करने वाले आप लोग हैं। नहीं देखिए खबर तो सुने, खिलजी साहब जरा सुन लें, मैंने नईम साहब ने आपकी गुफ्तगू सुनी, खिलजी साहब जरा अब उनको भी सुन लें, सुन लें। बातें भाई वो बातें कर रहे तो बात पता है ये बात है भाई की बात कर रहे हैं MQM माफिया तो 15 साल से हुकूमत कर रहे हैं, धक्का मार रहे हैं आप लोग, अरे हमको खिलजी साहब अगर नईम साहब को हम सुन लेंगे, खिलजी साहब नईम साहब को जरा कंटिन्यू करने दें, जरा उनका मौक़िफ़ आने दें। सुने आप बताएं कि पाकिस्तान पीपल्स पार्टी ने यहाँ बसपा कर रहा है, आप बताएं पाकिस्तान पीपल्स पार्टी लीडरशिप मौजूद नहीं है, बात नहीं करती कभी भी नहीं की बात की। मुझे एक बात का कोई जवाब दे, हाई कोर्ट के ऑर्डर के ऊपर ड्यूल अगर किसी के एड्रेस होंगे तो डोमिसाइल नहीं बनेगा। मुझे बताएं इसमें सिंधी भी इज्जत के अंदर है, पंजाबी भी इज्जत के अंदर है, हजारेवाल भी इसकी इज्जत के अंदर है, सराइकी भी इसकी इज्जत के अंदर है। ये देखें पढ़ के बात करें, हवाओं में बातें नहीं करें तो हवाई बात में कोई वहां से आ गया वहां से आ गया, भाई काशी के लोग कहाँ जाएंगे? नहीं भाई सुनो तो आप मेरे को माने ना। बात ये है कि आपको तो मसला ये होता है ना कि हम कोई अच्छा कारनामा कर देना, आप उसके ऊपर भी हाई कोर्ट ले जाते हो। भाई हम तो सही लेकर गए ना, पैसे लेकर नौकरियां बांट रहे थे, मेरे पास सबूत हैं, मैं साबित कर सकता हूं 4 लाख रुपए ग्रेड से 5 ग्रेड तक के लोगों से पैसे मांगे गए। भाई मैं सुनो ना, पाकिस्तान पीपल्स पार्टी की यूपी लेवल की लीडरशिप पैसे लेके घूम रही थी, पैसे मांग रही थी लोगों से, आप पैसे तो हम आपकी नौकरी कराते हैं। मैं आपको कोर्ट में भी हो गया कि जाली डोमिसाइल बना के अपने लोगों को नौकरियां दी नहीं, आज नहीं तो कल आएगा। खिलजी साहब मुझे ये बताएं, खिलजी साहब नईम साहब भी सुन रहे हैं, खिलजी साहब राशिद खिलजी साहब जरा सुन लें, राशिद खिलजी साहब जरा सुन लें, मुझे ये बताएं कि क्या गवर्नर सिंध कामरान टिसोरी इस्तीफा देंगे?
क्या गवर्नर सिंध कामरान टिसोरी जिसकी इस्तीफा का मुतालबा किया है पीपल्स पार्टी ने? इस्तीफा देना, जो लोग रखने की चीज से है कि कामरान टिसोरी भाई जिसका काम कर रहे हैं उससे तकलीफ है पीपल्स पार्टी को। वो अकेला आदमी मदद कर रहा है, उसने IT प्रोग्राम चला दिया। आप किसी दूसरी तरफ आप देखें जो है वो पीपल्स पार्टी की बात करते हैं तो बजट पेश करने के बावजूद भी कुछ नहीं कर पा रही। आप बहुत पीछे चले गए मेरे भाई। कराची वालों ने आपको रिजेक्ट किया 2018 में, तो रिजेक्ट कर दिया तो वो कराची वालों ने किया ना। आप थोड़ी अभी जो बैठ के तय कर दो साहब की कराची वालों ने रिजेक्ट कर दिया, तो भाई आप और सबको पता है इलेक्शन सबको पता है, इनके नए इलाकों में क्या होता है सबको पता है। आज आप बैठ के बातें कर रहे हो कि भाई आप क्यों आए थे, चल के आए थे ना एमकेएम के पास सदर पाकिस्तान के वोट के लिए। अगर हमारे पास कोई मैंडेट नहीं है तो आपको नहीं आना रहेगा। नईम साहब, खिलजी साहब, अगर आप दोनों इसी तरह बात करेंगे तो दोनों की बात मुझे समझ नहीं आएगी। ये बातें नहीं कर रहे बच्चों वाली कि ये किया था वो किया था। भाई आज की बात करो, आपके लोग आए थे ना हमारे पास, हम तो नहीं गए चल के आपके पास। कभी डोमी ठीक आते हो पैसा लेकर नौकरियां बेचोगे तो हम तो बात करेंगे। नईम साहब, खिलजी साहब, अगर आप दोनों इसी तरह बात करेंगे तो दोनों की बात समझ नहीं आएगी। मालूम करके नौकरियां कैसे बेची गई हैं, अगर नहीं हो तो आप प्रोग्राम का आपको एक बार देता हूँ, हवा बुला के बताता हूँ जिन्होंने पैसे नौकरियां खरीदने की कोशिश की गई है। वाटर बोर्ड के अंदर वालमेन सारे वहां बिठाए हुए सारे 15 साल से हुकूमत है ना, निकाल दो यार। एक सेक्टर इंचार्ज इधर पे भाई निकाल दो, आपका इख्तियार है, आपने बल्दिया से निकाले ना 250। बहुत शुक्रिया आप दोनों मौजूद मेहमानों का। इसकी मुझे ब्रेक लेना पड़ा क्योंकि मजीद हम इसको कंटिन्यू नहीं कर सकते। नाज़रीन, तव्हां गुफ्तगू ॿुधी एमकेएम पाकिस्तान जो मौक़िफ़ ऐं पीपल्स पार्टी जो नई मवाण जेको पीपल्स पार्टी जो मौक़िफ़ ॾेई रहियो। अॼु जेका प्रेस कॉन्फ्रेंस सिंध हुकूमत जे वज़ीरनि पारां कई वई, उन में हाई कोर्ट जे फ़ैसिले खां वठी एमकेएम पाकिस्तान जी मुसलसल जेका सियासत हलंदी रही आहे, जंहिंमें कराची सिंध जी राजधानी खे ख़ासि करे सिंध खां अलॻि करे हमेशह उन ते सियासत कई वेंदी रही आहे, उन ते बि तमामु घणी तनक़ीद कई वई। उन खां अलावा शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जे ख़िलाफ़ जेको एमकेएम पारां ख़ालिद मक़बूल सिद्दीक़ी पारां बयानु ॾिनो वियो आहे, उन ते माफ़ी वठण जे मुतालबे खां वठी करे गवर्नर सिंध कामरान टिसोरी जे इस्तीफ़ा जो मुतालबो पिणु कयो वियो आहे। प्रोग्राम जे सिलसिले खे अॻिते वधाईंदासीं, पर हिते वक़्तु थियो आहे मुख़्तसिर वक़फ़े जो। वठूं था वक़्फ़ो। वेलकम बैक नाज़रीन। प्रोग्राम जे सिलसिले खे अॻिते वधाईंदासीं, ॻाल्हि कंदासीं हिन वक़्तु जेके पाकिस्तान में सियासी मामला आहिनि या मुआशी मामला आहिनि, हुकूमत जे लाइ तमामु घणा ॾुखिया टास्क आहिनि। मुआशी हवाले सां जेकॾहिं ॻाल्हि कजे त तकरारी बजट अचण खां पोइ न रुॻो अवाम जे मथां टैक्सनि में जो बोझ विधो वियो आहे, पर ताज़ो ई जेके पेट्रोल ऐं डीज़ल जी क़ीमतनि में वाध थी आहे, बिजली जा बिल अॻई अवाम जे लाइ भरणु तमामु घणो मुश्किल थी चुको आहे। इन समूरी सूरत हाल में हिकु दफ़ो ॿीहर असांखे सियासी मामलनि में बिगाड़ ईंदे नज़र अचे थो। हिकु दफ़ो ॿीहर जेको सियासी अदम इस्तेहकाम आहे उन जा कहिड़ा नतीजा निकिरी सघंदा, इन हवाले सां ॻाल्हाइण जे लाइ असांखे बदर समेजो साहब जॉइन कयो आहे। बदर साहब भली कार, तव्हां प्रोग्राम में जॉइन कयो। बदर साहब, छा चवंदो, न मुआशी सूरत हाल हुकूमत जे कंट्रोल में नज़र अचे थी, न वरी को सियासी मामलनि ते हुकूमत जो को इख्तियार नज़र अचे थो? महिरबानी सबीर जी, बिल्कुल असल में इन्फ्लेशन जेकी आहे उहा जेकॾहिं ॾिसजे त 2021 खां पोइ हमेशह राइज़ में ई रही ऐं 23 में त इन जी पोज़ीशन अञा वधीक ख़राब हुई। जेतोणीकि सरकार कोशिशि ज़रूरु कई आहे मुख़्तलिफ़ वक़्तनि ते त इन्फ्लेशन ते कंट्रोल आणे सघिजे, पर IMF जो लाॻीतो प्रेशर ऐं हिन दफ़े इहा ॻाल्हि ओपन ॻाल्हाई पई वञे त ही बजट सरकार जो बजट घटि ऐं IMF जो बजट वधीक आहे। ऐं IMF जेतोणीकि पाकिस्तान में हिन तरह जो प्रेशर काफ़ी उनजी बि हिकिड़ी डिघी तारीख़ आहे, पर हींअर तमामु डिटेल्ड नमूने ऐं हर हिकु शइ ते नज़र रखंदे त भई बिजली जा बिल हिन नमूने थियणु खपनि ऐं पेट्रोल जा प्राइज़िस हिन तरीक़े जा थियणु खपनि। तव्हां अख़बारुनि में तज़ियनि में इहा ॻाल्हि पढ़ो ऐं ॿुधो था
IMF जे तहत हीअं कयो वियो त भई उनजे स्टैंडर्ड जे मुताबिक़ हीअ शइ हीअं मुक़ररु कई वई। हाणे साॻे ई वक़्त में जॾहिं हिन गर्मी जी हालत में ऐं हिन वक़्तु जेको हीट वेव जी सॼे मुल्क में लहर आहे उन में बिजली जा ख़ासि तरह सां हींअर ईअं खणी चइजे त नामुमकिन थींदो पियो वञे कंहिं बि हिकु सैलरीड क्लास लाइ या उन बिल्कुलु। माण्हू लाइ जंहिं वटि आमदनी जा ज़रिया ॻणियल हुजनि। असां वटि जीअं चइबो आहे त भई उनखे ख़बर हुजे त केतिरो बि कमाईंदो हुजे पर हुनखे इहा ख़बर हुजे त हीउ हेतिरो ई कमाईंदो ऐं इन खां वधीक हिन वटि कोई बि लिकल ज़रियो न आहे आमदनी जो। उन जे लाइ ॾाढो मुश्किल थी वियो आहे हिन वक़्तु त उहो बिजली जा बिल भरे सघे। उन खां बाद में ट्रांसपोर्ट जे हवाले सां हर 15 ॾींहंनि वारो इहो जेको असांजे मुल्क में वबा फैली आहे काफ़ी सालनि खां, त हर 15 ॾींहं तेल जा नर्खनि में तब्दीली ईंदी। उन में कॾहिं कॾहिं को शायदि साल में 4 दफ़ा 2 दफ़ा ईअं थींदो हूंदो त को बिजली तेल जी क़ीमत घटिजे, न त अमूमन असांखे उहा राइज़ ते ई नज़र आई आहे। ऐं हाणे पोयनि ॾींहंनि में जेकॾहिं 10 रुपया घटियो त वरी हाणे लॻभॻि 8 रुपया उहो वधियो आहे। ऐं मां ईअं सम्झां थो त हींअर जेकी आम माण्हू जी ज़िंदगी आहे, डे टू डे जेकी लाइफ आहे, जेकी महांगाई जे अंदाज़ सां वधी आहे, उहो तेल जी क़ीमत रुॻो तेल खे न वधाईंदी आहे या बिजली क़ीमत रुॻो बिजलीअ खे न वधाईंदी आहे। ओवरऑल हिकिड़ा ट्रिकल डाउन इफेक्ट हुनजो रेस्ट ऑफ शयुनि ते बि जेके असांजूं रोज़मर्रा जे इस्तेमाल जूं शयूं आहिनि, खाद खुराक खां पाइण ऐं दवाउनि ताईं, उन्हनि सॼनि ते इन जो असरु थिए थो। ऐं बदर आम साहब, माण्हू पघारदार तबिके ते बि टैक्स लॻायो वियो आहे, कंहिंसां कंहिं बि क़िस्म जी का रिआयत नाहे कई वई। जी बिल्कुलु। ॾिसो जेकॾहिं पघार अमूमन असां वटि इहो चयो वियो भई पघार वधनि थियूं 10% 15% पघारूं वधनि थियूं। हाणे इहो कॾहिं कोन था डिस्कस करे ॿुधाइनि एटलीस्ट हुकूमत जी साइड खां त भई तव्हां पघार त वधायो था पर उन खां वधीक तव्हां टैक्स जी मदद हुनखे कटे था वञो। ॾिसो असां वटि जेको टैक्सिस ते बहस थींदो आहे त भई हितां जे मुल्क जा माण्हू टैक्स नथा ॾियनि। डायरेक्ट इनडायरेक्ट माण्हू टैक्स त ॾियनि था। ऐं इन खां सवाइ हाणे जेको हिकिड़ो ॾाढा मीम्स उन ते ठहिया त भई नॉन फाइलर लाइ ऐं फाइलर लाइ इहो बि हिकिड़ो मां ईअं सम्झां थो त हिकिड़ो पॉज़िटिव बि आहे पंहिंजी जॻह ते त भई माण्हू टैक्स पेयर हुजे। असां छाकाणि जो टैक्स असां ॾियूं था पर असां छाकाणि जो मिज़ाजनि असां टैक्स पेयर न आहियूं, जे करे असां मिसाल रिसीट ई असां जेकी वठूं था, सभिनि असीं जेकी बि ख़रीदारी सॼे साल में कंदा आहियूं, कपिड़ा वठूं था या सब्जी जी। वठूं था या गोश्त वठूं था, कुझु बि वठूं था त असां रिसीट असां वटि संभालण जो रवाजु न आहे। हालांकि मग़रिब में इहो शायदि ई को अहिड़ो माण्हू हुजे, नथो थी सघे त को माण्हू अहिड़ो न हुजे जेको रिसीट न संभाले रखंदो हुजे। ऐं साल जे आख़िर में जॾहिं हू रिटर्न्स भरींदो आहे त रिसीट जे थ्रू ई हुनजी जान आजी थींदी आहे। असां वटि मां ईअं सम्झां थो त सरकारनि ते बि तनक़ीद करणु खपे, पर असांखे बि पंहिंजी डे टू डे लाइफ में जॾहिं असां दुकान तां हेठि लहूं त जेकी रसीद असांखे मिले, हिकु त रसीद ज़रूरु वठणी आहे, इहो आहे त रसीद जेकी मिले थी उहा संभाले रखणी आहे। ऐं असां जेकॾहिं इहा नियत रखूं था त वाक़ई असां हिन ॻरनि टैक्सनि खां बचूं सभिनि, त पोइ असांखे इहो बि हिकिड़ो इनकलाबी क़दम पंहिंजी ज़िंदगी में खणणो पवंदो त असां पंहिंजूं सॼे साल जूं रसीदूं संभाले ऐं जॾहिं टैक्स फाइल कयूं त उन्हनि खे मैंशन कयूं। थी सघे थो असांखे टैक्स में न सिर्फ़ु छूट मिले पर रिबेट बि मिले, पर असां कुझु असांखे पंहिंजी ज़िंदगी में बि तब्दीली आणणी पवंदी जेकॾहिं असां चाहियूं था त हिन छाकाणि जो असां जेको हनीमून पीरियड हो, असांजो मज़े वारो जेको पीरियड हो सभिनि, उहो पाकिस्तान जो हाणे ख़तमु थी वियो आहे। हाणे पाकिस्तान में इहो पॉसिबल कोन्हे त तव्हां खां को पुछे ई न मादर पिदर आज़ादु हुजो, तव्हां खां को पुछे ई न त भई छा ॾींदो ऐं छा वठंदो, कीअं कमाईंदो ऐं किथां कमाईंदो। हाणे उहो दौरु अचे पियो जिते असांजो बि हिसाबु थींदो, असांखे पंहिंजी ज़िंदगी बि तब्दील करणी सभु। बदर साहब, छा था ॾिसो इन ई समूरी सूरत हाल में जिते मुआशी तरह असां बिल्कुलु धसिजी चुका आहियूं, त उते वरी हिकु दफ़ो ॿीहर आम चूंडुनि जे लाइ जदोजहद जो ऐलान या सियासी पार्टियूं अपोज़िशन जेका आहे हुकूमत जे ख़िलाफ़ गॾु थिए पई, जंहिंमें मौलाना फज़लुर रहमान सर फ़हिरिस्त आहे, PTI आहे, उनखां पोइ ANP बि उन्हनि जी हमनवा थींदे नज़र अचे थी। जी सभी असल में थींदो हीअं आहे त जेके बि सियासी धुरियूं हुकूमत में न हूंदियूं आहिनि उहे इलेक्शन जे रिज़ल्ट अचण जे ॾींहं खां ई ॿी इलेक्शन जो मुतालबो करणु शुरू कंदियूं आहिनि। त इहो को अहिड़ो को अजीब वाक़ियो कोन्हे।
बाक़ी इहो वाक़ियो जड़ पकड़े सघे थो या नथो पकड़े सघे। ॾिसो, जेके बि प्रोटेस्ट थींदा आहिनि न, उहे कंप्रोमाइज़ कराईंदा आहिनि। उहे प्रोटेस्ट प्रेशर विझी कान के रायतूं, किथे न किथे सहूलियतूं वठंदियूं आहिनि। इहो मुमकिन ई कोन्हे त तव्हां 3 महीननि में ई सरकार खे चओ त भाई ॿीहर इलेक्शन कराए। इलेक्शन हिकिड़ो वॾो महांगो प्रोसेस आहे, ख़ासि तरह सां उन मुल्क में जंहिं मुल्क में अॻे ई तव्हां माशी तंगहाली जो ज़िक्र था कयो, उन जॻह ते ख़ुदि इलेक्शन जो मुतालबो करण बि अनोखा लाडला खेलनि को वांगुरु चांद वांगुरु आहे ऐं उहो एॾो महांगो प्रोसेस आहे। मां नथो सम्झां त को ज़ी शऊर माण्हू इनखे संजीदा वठंदो। ऐं बाक़ी हुकूमतनि ते तनक़ीदूं थियणु खपनि, उन ते अपोज़िशन जो कमु आहे त उनखे प्रेशर ॾे ऐं उन प्रेशर जे तहत अवाम जो सही जेको नुमाइंदो हूंदो आहे न, उहो एग्ज़ीक्यूटिव खां वधीक अपोज़िशन हूंदो आहे। इहा ॻाल्हि सम्झणु खपे, छाकाणि जो अपोज़िशन ई उहा हूंदी आहे जेकी पंहिंजे असेंबली में वञी पंहिंजो ज़ोरबार ॾेई पंहिंजी ताक़त सां, पंहिंजे मुतहद हुजण सां अवाम खे रिलीफ वठी ॾियण में कामयाब थींदो आहे। छाकाणि जो सरकार मजबूर हूंदी आहे, अपोज़िशन जा हथ खुलियल हूंदा आहिनि। अपोज़िशन ऐं मां ईअं सम्झां थो त करण बि ईअं खपे, अपोज़िशन खे पंहिंजो ज़ोरबार ॾेई करे अवाम खे रिलीफ वठी ॾियणु खपे। अवाम, मां नथो सम्झां त अवाम इलेक्शन चाहे थो, अवाम रिलीफ चाहे थो। मां इहो चाहियां थो त मुंहिंजा बिजली जा बिल घटि हुजनि, मां इहो चवां थो त तेल जूं क़ीमतूं घटि हुजनि, मां इहो चवां थो त रोज़मर्रा जे वाहिपे जी शयुनि जूं क़ीमतूं कंट्रोल में हुजनि। मुंहिंजे लाइ इहा वॾी में वॾी इलेक्शन आहे। पर बदर साहब, अपोज़िशन जो सॼो ज़ोर आम चूंडू उन खां पोइ हुकूमत ते आहे, उन्हनि जो प्रेशर तमामु घणो त कंहिं तरीक़े सां उन्हनि खे कुर्सी मिले। छा नथा सम्झो जेका तव्हां ॻाल्हि कई बिल्कुलु दुरुस्त आहे त पार्टियुनि खे या अपोज़िशन खे पंहिंजूं एनर्जीज़ इन ते वेस्ट करणु घुर्जनि त रिलीफ कीअं थो मिली सघे अवाम खे? अवाम छा थो चाहे? जी बिल्कुलु, असल में पॉलिटिकल जेकी पार्टीज़ हूंदियूं आहिनि न, उहे अवाम जूं नुमाइंदा ॻणिबियूं ई तॾहिं आहिनि जॾहिं अवाम जी ॻाल्हि कंदियूं आहिनि। जेकॾहिं हू सिर्फ़ु इहा ॻाल्हि करनि त भई हुनखे हुकूमत मिले ऐं ही बहितर न आहे, मां बहितर हुकूमत कंदुमि, त असां ॾिसी चुका आहियूं जेके बि माण्हू हुकूमत में हूंदा आहिनि उहे उन्हनि जा हथ ॿधल हूंदा आहिनि। ॾिसो, जेकॾहिं मिसाल मौलाना साहब जी हुकूमत में हुजे, छा IMF खां कटिजी वेंदो छा? मिसाल जेकॾहिं PTI जी हुकूमत हुई जंहिं दौर में, त जी असां कर्ज़ो न वठंदासीं, इन तरह जूं जेके हवाई तवाई ॻाल्हियूं कयूं पियूं, केतिरा ॾींहं सर्वाइव करे सघियो? छा भला PTI जी हुकूमत IMF वटि न वई ही छा? तो इहो चवणु ॾाढो आसान थींदो आहे त भई IMF जूं शर्तूं छो था मञियो? जेको बि हुकूमत में हूंदो हुनखे मञणियूं पवंदियूं, छाकाणि जो असां हिकिड़े अहिड़े चकर व्यू में, जेके हिंदी में चवंदा आहिनि, हिकिड़े अहिड़े चकर में फासी विया आहियूं जो उन चकर मां एॾो आसान न आहे, सिर्फ़ु ॻाल्हियुनि सां उन मां नथो निकिरी सघिजे। बहरहाल अपोज़िशन जेकॾहिं चाहे थी त वाक़ई हू अवाम जी नुमाइंदा ॻणिजे, त हिन वक़्तु अपोज़िशन खे पंहिंजूं एनर्जीज़ इन में इन्वेस्ट करणु खपनि त अवाम खे कीअं वधि में वधि रिलीफ वठी ॾेई सघे था। वॾी महिरबानी बदर साहब, तव्हां पंहिंजो तज़ियो ॾियण लाइ प्रोग्राम में जॉइन कयो। नाज़रीन, प्रोग्राम जे सिलसिले खे जारी रखंदासीं, पर हिते वक़्तु थियो आहे मुख़्तसिर वक़फ़े जो। वठूं था वक़्तु। वेलकम बैक नाज़रीन, प्रोग्राम के सिलसिले के अॻिते वधाईंदासीं। प्रोग्राम के 3 हिस्से में ॻाल्हि कंदासीं सियासी सूरत हाल जे हवाले सां, जंहिंमें लॻे ईअं थो त सियासी जेको इंतशार आहे, इंतशार वारी सूरत हाल आहे, उहा वधंदे नज़र अचे थी। ॻाल्हि कंदासीं मौलाना फज़लुर रहमान जे हवाले सां, जंहिंजो इहो चवणु आहे त चूंडुनि जे हवाले सां जदोजहद शुरू कई वेंदी। ANP पिणु इन जी ताईद कई आहे। ANP जो चवणु आहे त हू मौलाना सां गॾु आम चूंडुनि जे लाइ हिकु दफ़ो ॿीहर तहरीक हलाईंदा। इन खां अलावा जेकॾहिं PTI जी ॻाल्हि कजे त PTI ऑलरेडी हिन हुकूमत खे धांधली वारी हुकूमत चए थी। इन समूरी सूरत हाल में हुकूमत छा करे सघे थी? हुकूमत वटि कहिड़ा ऑप्शन्स हूंदा? छा हुकूमत ते हिकिड़ो मुआशी जेको मामला आहिनि, उन खां अलावा जेको सियासी प्रेशर आहे, छा इहो टैक्टिस आहे सियासी प्रेशर विझण जी पार्टियुनि जे तरफ़ां, या वरी इहो हिकिड़ो जेको सियासी पार्टियुनि जो रूटीन वारो बयानु हूंदो आहे उहे आहे? इन ई हवाले सां ॻाल्हाइण जे लाइ असांखे सीनियर साफ़ी तज़निकार शाकिर सोलंकी जॉइन कयो आहे। भलीकार शाकिर, तव्हां प्रोग्राम में जॉइन कयो। शाकिर, कीअं था ॾिसो काफ़ी सारा महाज़ आहिनि हुकूमत जे लाइ? हिकु तरफ़ अदलिया वारो मामिलो आहे जेको तव्हां ॾिसो था, आम सीटनि जे हवाले सां इलेक्शन कमीशन जे बयान जी जेका ताईद कई आहे मौलाना साहब, जंहिंजे मुखालफ़त में PTI जे साम्हूं बीठी आहे। उनखां अलावा मुआशी सूरत हाल आहे। हिकु दफ़ो ॿीहर असांखे मौलाना आम चूंडुनि जे हवाले सां जदोजहद जो जेको ऐलान कंदे नज़र आयो। ANP पिणु इन जी ताईद कई आहे।
हाँ जी बिल्कुल कई है। मौलाना फजल रहमान एन पी चयो आहे त मौलाना सां जदोजहद हलाईंदा त ॿीहर चूंड थियनि। हालांकि ANP इन खां अॻु में हिकिड़ो ऐलान इहो बि करे चुकी तहरीरी तौर ते बाज़ाब्ता तौर ते जारी कयो वियो त ही इंतिखाबी सियासत जेका आहे पार्लिमानी सियासत असेंबलियुनि जी सियासत ANP आईंदह न कंदी। इहे जॾहिं इलेक्शन थी त इलेक्शन खां पोइ ANP इहो रद्द अमल ॾिनो, पर हाणे ANP वरी पंहिंजो मूड बदिलायो आहे, उहो फ़ैसिलो वापसि वरितो आहे ऐं ॿीहर आम चूंडुनि जे लाइ असां जेका मौलाना जो मुतालबो आहे उनजी हिमायत कई आहे। पर मौलाना PTI ऐं मौलाना जे विच में जेके मामला हलनि पिया उन में कल्ह मौलाना जेका प्रेस कॉन्फ्रेंस कई JUI जे शूरा जे इजलास खां पोइ 2 ॾींहं इजलास हलियो ऐं उन खां पोइ मौलाना मसइले ते इशारा ॾिना ऐं मौलाना इहो बि चयो त PTI सां मामलात अञा अॻिते त न वधी सघिया आहिनि, छाकाणि त PTI कमेटी क़ाइमु करण जो ऐलान कयो। उहा कमेटी बि अञा मेंबरनि जो बि ऐलान न कयो आहे, पर अॼु इतला इहे आहिनि त स्टीयरिंग ऐलान कमेटी थी जेका आहे हा JUI जी ऐं PTI जी स्टीयरिंग कमेटी जेका आहे गॾियल जेका आहे उहा ऐलान कयो वियो आहे त उहा क़ाइमु कई वेंदी। 5 उन में मेंबर हूंदा, 5 JUI जा, 5 PTI जा ऐं JUI ऐं PTI गॾियल एहतिजाजी तहरीक जे हवाले सां मुशावरत कंदियूं। इन में सुन्नी इत्तेहाद काउंसिल जो जेको सरबराह आहे हामिद रज़ा साहिबज़ादा हामिद रज़ा उहो मुखालिफ़ आहे मौलाना सां गॾु तहरीक हलाइण जो ऐं मौलाना सां हू इख़्तिलाफ़ रखे थो, पर हुनजो इहो बि चवणु आहे त जेकॾहिं अक्सरियती फ़ैसिलो थिए थो PTI ऐं या सुन्नी इत्तेहाद काउंसिल जे अंदरि त पोइ जेकॾहिं 4 मां 3 माण्हुनि जो फ़ैसिलो आहे त पोइ मां मौलाना फज़ल रहमान सां गॾु तहरीक हलाइण लाइ तयारु हूंदुसि। अक्सरियती या इतफ़ाक़ राय वारो फ़ैसिलो मूंखे क़बूलु हूंदो, छाकाणि त उहो जमहूरियत में ईअं थींदो आहे त अक्सरियत या इतफ़ाक़ राय सां ई घुरिजे ऐं मौलाना सां मुंहिंजा हज़ार इख़्तिलाफ़ हुजनि पर मौलाना सां मां गॾु हलण लाइ तयारु आहियां। ऐं मौलाना जे हवाले सां उहो मुख़्तलिफ़ रिज़र्वेशन रखे थो। उनजो इहो चवणु आहे त मौलाना कुझु ॾींहं पहिरियों मौलाना अताउर रहमान जेको आहे मौलाना फज़ल रहमान जो भाउ, उहो सेनेट जी मज़हबी उमूर जी स्टैंडिंग कमेटीअ जो चेयरमैन मुंतख़िब थियो ऐं उन में नून लीग जे हिमायत याफ़्ता जे तौर ते मुंतख़िब थियो आहे। त इन जे करे इन क़िस्म जा जेके इक़दाम आहिनि उहे मौलाना जे हवाले सां हुन चयो त असांखे मशकूक कनि पिया, इन जे करे हू मौलाना ते शायदि ट्रस्ट न पियो करे। ऐं हालांकि अपोज़िशन खे स्टैंडिंग कमेटियूं मिलंदियूं आहिनि, इवन सुन्नी इत्तेहाद काउंसिल खे बि स्टैंडिंग कमेटियूं मिलियूं आहिनि ऐं हर दौर में अपोज़िशन मिलंदियूं आहिनि। त मौलाना बि अपोज़िशन में आहे त मौलाना जो पार्टीअ जो बि हक़ु आहे त उनखे स्टैंडिंग कमेटियूं ॾियनि, पर हुनखे एतिराज़ नून लीग जे हिमायत याफ़्ता हुजण ते आहे। तो बहरहाल हिकिड़ो इंतिशार सियासी जमातुनि में आहे। इन खां अलावा PTI जे अंदरि अलॻि इंतिशार हले पियो ऐं PTI जो सेक्रेटरी जनरल जेको आहे उमर अयूब उहो रिज़ाइन करे चुको आहे। जुनेद अकबर जेको आहे उहो कोर कमेटीअ तां रिज़ाइन करे चुको आहे। हाणे बैरिस्टर गौहर जेको आहे जेको चेयरमैन आहे PTI उन जे हवाले सां बि PTI जा ज़रिया इहो ॿुधाइनि था त उनखे बि तब्दील करण जी तयारियूं लॻियूं पियूं आहिनि। शायदि आरिफ अलवीअ जे लाइ उन जे लाइ ॿुधूं पिया त आरिफ अलवीअ खे जेको आहे PTI जो चेयरमैन जो जेका कमान जेका आहे उहा उन जे हवाले कई वेंदी, छाकाणि त बैरिस्टर गौहर जे हवाले सां पार्टी जे अंदरि किराए इहा हले पई त बैरिस्टर गौहर वकील हुजण जे बावजूदि बानी चेयरमैन PTI जे आज़ादीअ जे लाइ रिहाईअ जे लाइ जेको आहे उहे सीरियस कोशिशूं कोन पिया कनि। ऐं उमर अयूब जे हवाले सां बि इहे ई रिज़र्वेशन हुया ऐं उमर अयूब खां बि इस्तीफ़ा वरितो वियो आहे। हुन इस्तीफ़ा पाण मसरूफ़ियत जे करे कोन ॾिनो आहे, केरु पार्टी सेक्रेटरी जनरल जो उहिदो छॾींदो आहे ख़ुशीअ सां। ही असांजा ज़रिया इहो ॿुधाइनि था त शिबली फराज साहब ऐं रऊफ़ हसन इहे अडियाला जेल विया ऐं बानी चेयरमैन PTI सां मुलाक़ात करे आया ऐं उन खां पोइ शिबली फराज सिधो पार्लियामेंट हाउस पहुतो आहे ऐं उमर अयूब खे वञी पैगाम ॾिनो आहे त बानी चेयरमैन PTI जेको आहे उहो उनजो हुकूमत तां रिज़ाइन कयो ऐं हाणे पंजाब मां सेक्रेटरी जनरल जे लाइ सोचियो वञे पियो त पंजाब मां, पर कंदो त ज़ाहिर आहे फ़ैसिलो हुननि जो जेको बानी चेयरमैन आहे उहो ई कंदो। पर PTI जे अंदरि बि इंतिशार हले पियो ऐं जेके अपोज़िशन जूं जेको ॿियूं जमातूं आहिनि या मौलाना जी पार्टी ऐं PTI जे अंदरि बि मामलात जेको आहिनि उहे बि स्मूथ हिन वक़्तु न आहिनि। जी शाकिर, इन समूरी गुफ्तगू मां इहो चई सघिजे थो त अपोज़िशन जे अंदरि पार्टियुनि जे अंदरि ख़ुदि इंतिशार वारी सूरत हाल आहे, ॾार आहिनि, त छा अपोज़िशन इन सूरत हाल में हुकूमत जे ख़िलाफ़ की वरी जदोजहद हलाए सघे थी, इन पोज़ीशन में आहे, या अगरि शुरूआत कई वञे थी त इन जो हुकूमत ते केतिरो असर पवंदो? ॾिसो हिन महिल ताईं अपोज़िशन तक़सीम आहे, अपोज़िशन कटी कोन्हे।
हुकूमत जे अंदर भी कुछ ॾींहं पहिरियां ताईं त मामलात गड़बड़ हुया पीपल्स पार्टी ऐं नून लीग जा। उन वक़्तु खोड़ सारा ख़दशा ये ज़ाहिर थियनि पिया त शायदि पीपल्स पार्टी हुकूमत खां अलॻि न थी वञे। इन क़िस्म जी धमकियूं भी पीपल्स पार्टी ॾिनियूं, पर हाणे पीपल्स पार्टी जा मसइला जेके आहिनि उहे सिधा थी विया आहिनि ऐं पीपल्स पार्टी जा मुतालबा जेके हुया उहे नून लीग में वरिता आहिनि। खोड़ सारा मुतालबा आहिनि, उन में बजट जे हवाले सां आहिनि, पंजाब जे हवाले सां आहिनि ऐं हाणे इतला इहे बि आहिनि त राजा परवेज़ अशरफ खे कश्मीर कमेटी जो चेयरमैन बणाए पियो वञे, इहो फ़ैसिलो कयो। जी मौलाना फज़लुर रहमान जे हवाले सां मां ॻाल्हायां पियो त मौलाना फज़लुर रहमान PTI जी हिन वक़्तु मजबूरी आहे ऐं छाकाणि त PTI में को बि अहिड़ो माण्हू कोन्हे जेको कारकुननि खे कढी सघे ॿाहिरि, छाकाणि जेके कारकुन हुननि जा ॿाहिरि निकिरंदा उहे बानी चेयरमैन PTI जे करे निकिरंदा हुआ ऐं हाणे को बि अहिड़ो PTI जो माण्हू कोन्हे जेको कारकुननि खे ईअं कढी सघे जीअं बानी चेयरमैन PTI करंदो। हाणे बानी चेयरमैन PTI जेल मां ॿियो माण्हू को कारकुन कढी कोन थो सघे त हिन जी तहरीक थींदी नाकाम। इहे ख़दशा ख़ुदि PTI खे पाण खे बि आहिनि, PTI जे अॻुवाणनि खे। इन जे करे मौलाना खे शामिलु करणु हुननि जी मजबूरी आहे। ॿियो इहो त ज़ाहिर आहे एहतिजाजी तहरीक हलंदी जेकॾहिं त उन ते ख़र्चो बि थींदो आहे। PTI जी हिन वक़्तु फॉरेन फंडिंग बंदि लॻी पई आहे, PTI में ख़र्चो करण वारो को बि माण्हू कोन्हे हिन वक़्तु। हाणे इहे मसइला आहिनि PTI जा जंहिंजे करे PTI मौलाना खे मिन्नत बि करे पई, समाजत भी करे पई ऐं मिनथू करे रही आहे त गॾियल शाकिर आखिरी सवाल छा मौलाना हुकूमत जे खिलाफ शाकिर आखिरी सवाल छा मौलाना हुकूमत जे खिलाफ एतिरो अॻिते वञी सघे थो? मुंहिंजो ख़्याल आहे एहतिजाजी तहरीक त हलंदी, मौलाना जी बि जलसा जुलूस हलंदा, छाकाणि त एहतिजाजी तहरीकुनि सां या धरणनि सां हुकूमत कॾहिं किरी कोन्हे। पाकिस्तान जे तारीख़ में कॾहिं बि हिकिड़ो भेरो बि अहिड़ो वाक़ियो कोन थियो आहे त धरणियूं कयूं हुयूं। जे काज़ी हुसैन अहमद मिलियन मार्च कंदा हुकूमत जे ख़िलाफ़, कॾहिं हुकूमत कोन किरी। मौलाना फज़लुर रहमान 2019 में आज़ादी मार्च वठी आयो, 13 ॾींहं इस्लामाबाद वेठो रहियो, हुकूमत कोन किरी। बानी चेयरमैन PTI ऐं ताहिरुल क़ादरी 126 ॾींहं पार्लियामेंट जे गेट ते वेठा रहिया, हुकूमत कोन किरी। त मौलाना एहतिजाजी तहरीक त हलाईंदो पर मौलाना इंतिहा ते कोन वेंदो, हुकूमत किराइण जी हद ताईं। मुंहिंजो न आहे ख़्याल त मौलाना वञी सघे थो। हा, एहतिजाजी तहरीक हुनजो ज़ाहिर आहे पंहिंजो एहतिजाज रिकॉर्ड कराईंदो रहंदो। जमहूरियत में थींदो बि ईअं आहे त एहतिजाज पंहिंजो रिकॉर्ड कराइनि सियासी जमातूं। जी वॾी महिरबानी शाकिर सोलंकी, तव्हां पंहिंजो तर्ज़ो ॾियण लाइ असांखे प्रोग्राम में जॉइन कयो। नाज़रीन, सीनियर सहाफ़ी तर्जनिगार शाकिर सोलंकी जो तर्ज़ो सियासी सूरत हाल जेका आहे, जेको हिकिड़ो ग्राउंड ठही रहियो आहे हुकूमत जे ख़िलाफ़ अपोज़िशन जो, उन हवाले सां तव्हां शाकिर जो तर्ज़ो ॿुधो। इन ई तर्जो के प्रोग्राम जो वक़्तु पंहिंजी पुॼाणी ते पहुतो। ईंदड़ प्रोग्राम ताईं ॾींदा इजाज़त। अल्लाह वाही।